नियत जो जेको आहे न सही हुजणु इहो ज़रूरी आहे। मर्द हुजे चाहे औरत हुजे, जेकॾहिं घर में या ॿाहिरि मर्द हज़रात जेको बि कमकार करे थो न, उनमें इंसान नियत जेको आहे न पंहिंजी नियत जी इस्लाह करे। नियत इहा हुजेसि मूंखां अल्लाह तबारक व ताला जी ज़ात राज़ी थी पवे। ईअं ई हदीस पाक जे अंदरि मिसाल ईंदी आहे, भई इंसान जेकॾहिं घर ठाराए थो पंहिंजो को कमिरो, पोइ उनखे जेकॾहिं इहे रोशनदान रखाए थो पियो, उन रोशनदान मां नियत इहा थो करे त भई हवा ईंदी इतां मूंखे जेको आहे न घर में रोशनी ईंदी कमरे जे अंदरि, त कोई बि इंसान खे सवाबु न मिलंदो। पर रोशनदान ई रखाए पंहिंजे घर जे अंदरि, नियत इहा हुजेसि त भई इतां आज़ान जो आवाज़ु ईंदो, पोइ आज़ान ॿुधी करे मां निमाज़ ते वेंदुमि। घर खे रोशनदान बि थी वेंदो ऐं रोशनदान सां गॾोगॾु हिन खे इहो सवाबु बि मिलंदो रहंदो। जेसीं ताईं इहो कमिरो बीठो हूंदो, इहो रोशनदान मां आज़ान जो आवाज़ु ईंदो पियो, एसी ते हुनखे अजर मिलंदो पियो। तंहिंजे करे इंसान ज़ात जॾहिं बि को नेकी जो कमु करे त उन नेकीअ में इंसान पंहिंजी नियत जो इस्लाह करे। घर में का औरत आहे ऐं उहा औरत जेका आहे न भाॼी पचाए थी, मसलन जॾहिं भाॼी पचाए थी पई त पोइ भाॼी जे अंदरि ज़ाहिर आहे पाणी बि विझंदी। पोइ घर जे अंदरि जेकॾहिं 4 भाती आहिनि त ओतिरो पाणी विझंदी, 5 भाती आहिनि त ओतिरो पाणी विझंदी। हाणे पाणी विझण खां बाद में भाॼी त पची वेंदी, पर इनखे कुझु बि सवाबु न मिलंदो। इन पाणी विझण जो सवाबु इन औरत खे न मिलंदो। पर जेकॾहिं जेतिरो हिकिड़े माण्हू जेतिरो जेकॾहिं वधीक पाणी विझंदी ऐं नियत इहा करे त मां हीउ पाणी जेको विधां थी, मतां को कंहिं पाड़ेसरी खे मुंहिंजे भाॼी जी ज़रूरत पइजी वञे त पोइ मां उनखे अलाह जे नाले ते ॾेई छॾींदुमि, या को महिमान अची वियो त असां उनखे भाॼी खाराईंदासीं। पोइ उन पाणी विझण जे करे बि उन औरत खे जेको आहे न अजर मिले थो पियो। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िमात, इंसान जॾहिं बि को नेक अमल करे, उन नेक अमल में इंसान जी नियत जो जेको आहे न उहो इलाही माना इस्लाह आहे। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम अची बणिजे थो त इंसान पंहिंजी नियत जो इस्लाह करे। का औरत आहे, छोकिरी जी शादी थी वई, शादी थी वञण खां बाद में हाणे इहा औरत कॾहिं पंहिंजे पीउ ऐं माउ सां मिलण त ज़रूरु घर ईंदी। हाणे जेकॾहिं मिलण आई आहे पंहिंजे मुड़ुस जे घरां, पंहिंजे सहुरे जे घरां निकिरी करे पंहिंजे पीउ जे घर अचे थी पई ऐं पीउ ऐं माउ सां अची करे मिले थी पई, त कुझु बि सवाबु न मिलंदो। पर जेकॾहिं पंहिंजे सहुरे जे घरां जॾहिं निकिरे थी पई, पंहिंजे सहुरे जे घर खां निकिरण जे वक़्त में इहो इरादो करे निकिरे थी पई त मां पंहिंजे पीउ ऐं माउ जी वञी करे ज़ियारत करे अचां, जॾहिं इहा औरत अचे थी पई, हिकिड़ी हिकिड़ी विख खणण सां अल्लाह तबारक व ताला उनजा 100 नेकियूं लिखाए थो पियो, 100 गुनाह माफ़ करे थो पियो, 100 दर्जा उनजा बुलंद करे थो पियो। छो त पीउ ऐं माउ जी ज़ियारत करण में ई अल्लाह तबारक व ताला अजर रखियो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं इंसान पंहिंजी माउ ॾे या पंहिंजे पीउ ॾे शफ़क़त भरी नज़र सां जेकॾहिं ॾिसे थो त अल्लाह ताला उनखे क़बूल हज ऐं उमिरे जो सवाबु ॾिए थो पियो। त हिकिड़े साहबी सगोरे फरमायो त जेकॾहिं साईं हू बार बार पंहिंजी माउ ऐं पंहिंजे पीउ ॾे शफ़क़त भरी नज़र सां ॾिसे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बार बार अल्लाह तबारक व ताला उनखे हज ऐं उमिरे जो सवाबु ॾींदो। तंहिंजे करे औरत जेकॾहिं पंहिंजे घर खां निकिरे थी पई ऐं पंहिंजे पीउ माउ जे घर अचे थी पई ऐं उन जे अंदरि नियत इहा करे अचे त मां वञी करे पंहिंजे पीउ ऐं माउ जो वञी करे सिर्फ़ु ज़ियारत करे अचां, इन नियत सां जॾहिं निकिरंदी अल्लाह तबारक व ताला विख विख ते उनजा गुनाह माफ़ फरमाईंदो, जन्नत में दर्जा बुलंद कंदो। अल्लाह तबारक व ताला इंसान खे 100 नेकियूं अहिड़ी औरत खे ॾिए थो पियो जेका सिर्फ़ु मुड़ुस जे घरां निकिरे थी वञी करे इन नियत सां त मां पीउ जी ज़ियारत करे अचां। हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे ख्वाजा कुतुबुद्दीन बख़्तियार काकी जो। उहो नंढड़ो हुयो, मदरसे में पढ़ंदो हुयो। जॾहिं मदरसे में पढ़ंदो हो त औरत जेका आहे न, माउ उनजी जेका माउ, उन सोचियो त हिन नंढड़ो ॿारु आहे, हिन खे मां अल्लाह रब्बुल आलमीन ॾे रुजू थियणु सेखारियां। पोइ हिकिड़ी ॿाहिरि वियो, मदरसे वियो, उतां जॾहिं मोटी आयो त उनजी माउ छा कयो, मानी पचाए बिस्तरे जे हेठां रखी छॾियईं। हीउ जॾहिं घर आयो त ऐं घर अचण खां बाद में चवणु लॻो त अम्मा मानी ॾे, त माउ वरी उनखे चयो त अवा मानी त हाणे तोखे अलाह ॾींदो, मूं वटि त मानी कोन्हे, तंहिंजे करे तोखे मां मुसलो विछाए ॾियां थी पई ऐं तूं जेको आहे सो मुसले ते वेही करे बरकातूं नफ़िल पढ़ी अल्लाह तबारक व ताला खां दुआ घुर त अल्लाह मूंखे मानी ॾे, मूंखे बुख लॻी आहे, अल्लाह मां मदरसे खां आयो आहियां, तूं न मानी खाराईंदे त केरु मूंखे मानी खाराईंदो। वेही करे अल्लाह तबारक व ताला खां दुआ घुर, अल्लाह तबारक व ताला तोखे ज़रूरु मानी ॾींदो। उन ॿार खे जॾहिं मौलाना बख़्तियार काकी खे जॾहिं उन मुसलो विछाए ॾिनो मां, उहो नंढड़ो ॿारु हो, मुसले ते वेही करे जेको आहे सो बरकातूं नफ़िल पढ़ी अची दुआ घुरणु शुरू थियो। अल्लाह मां बुखायल आहियां, मां हाणे स्कूल खां आयो आहियां, मां हाणे मदरसे खां आयो आहियां, मूंखे बुख लॻी आहे, मूंखे मानी खारा, तूं न मानी खाराईंदे त ॿियो केरु मानी खाराईंदो। त जॾहिं दुआ घुरी पूरो कयईं त मां चए सभु हिन रिली जे हेठां ॾिस त मानी पई आहे शायदि की तुंहिंजी, हो ख़ुशि थियो त वाक़ई अल्लाह तबारक व ताला मूंखे मानी खाराए थो पियो।
त रोज़ाना जे एतबार सां उन ॿार जो इहो मां मामूल बणाए छॾियो। पोइ जॾहिं बि मदरसे खां अचे या स्कूल खां अचे त मां अॻे ई मानी पचाए कॾहिं दरी में एलमाणी में के छॿे में के रिली जे हेठां हुनखे रखी छॾे। हीअ अची करे रोज़ानो अलाह तबारक व ताला खां दुआ घुरे त रब हाणे मां बुखायल आहियां, मां स्कूल खां आयो आहियां, मां मदरसे खां आयो आहियां, तूं मूंखे मानी खारा। वरी उथी करे ॾिसे त वाक़ई एलमाणी में मानी पिया या दरी में मानी पिया, ॾाढो ख़ुशि थिए। पोइ हिकु दफ़े ईअं थियो जो उनजी वालदा कॾहिं पंहिंजे माउ जे घर हली वई, माउ जे घर हली वई त हिन खां मानी पचाइणी विसरी वई त मां को बख़्तियार काकी जे लाइ मानी न पचाई आहे, रखी न आयो, देरि सां हिनखे जेको आहे न ख़्यालु आयो, उतां भॻी। पर माउ जेका आहे न उहा ग़रीब खे अखियुनि मां पाणी अची वियो, छो त माउ त माउ हूंदी आहे। माउ जी शफ़क़त जेका आहे उहा त 1000 दर्जा पीउ खां जेका आहे न वधीक हूंदी आहे। उहा माउ वीचारी इहो सोचींदी अचे पई त यार मुंहिंजे ॿार जो छा थियो हूंदो, ॿारु मुंहिंजो बुखायल हूंदो, अॼु तुंहिंजो सॼो एतमाद जेको आहे टुटी पियो हूंदो। मां रोज़ानो हुनखे एतमाद ॾियारींदी हुयमि त अलाह तोखे मानी खाराए थो पियो, अॼु हुन मानी ॻोल्ही हूंदी, मानी हुनखे न लधी हूंदी, हुन ज़रूरु नफ़िल बि पढ़िया हूंदा, हुन ज़रूरु दुआ बि घुरींदी अलाह तबारक व ताला खां, उनखे मानी त न मिली हूंदी, तंहिंजे करे अॼु हुनजो एतमाद टुटी पियो हूंदो। माउ जीअं घर आई त ॾिठे त बख़्तियार काकी सुतो पियो आहे, सुम्हियो निंड में सुकून में पियो आहे। मां वरी छा कयो, जल्दी में मानी पचाए करे दरी में लिकाए करे रखी छॾे। जीअं बख़्तियार काकी उथियो त उनखां पुछे अबा तोखे बुख लॻी हूंदी, तूं अॼु मानी न खाधी आहे? मां बि कोन हुयमि। चए न मां आयुमि स्कूल खां मदरसे खां, मां मुसलो विछाए करे निमाज़ पढ़ी, निमाज़ पढ़ण खां बाद में जॾहिं मां दुआ घुरियमि अलाह तबारक व ताला खां, रब तूं न खाराईंदे त ॿियो कोई केरु खाराईंदो, मूंखे अॼु बुख त ॾाढी लॻी आहे, अॼु मुंहिंजी माउ बि कोन्हे, अॼु मां कंहिंखां घुरंदुमि। पोइ मां जीअं सलाम वारायमि त हेॾो बिस्तरे ते मानी पई, पर एतिरी मज़ेदार मानी हुई जो मां कॾहिं बि एतिरी भली मानी न खाधी आहे। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िमात इंसान पाण बि नियत ठीक करे, पंहिंजे अहल जी, औलाद जी, ॿारनि ऐं बचनि जी बि नियत अहिड़ी रखे जो हू हर शइ जो हाजत रवा अलाह तबारक व ताला खे सम्झे।